दहशतगर्दी जो चैलेंज ॿीहर कर खणी रहियो आहे। पाक फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप गज़ा बाबति इजलास जी सदारत कई। पको यकीन आहे त गज़ा बाबति हाणोके इजलास जो हाकारी नतीजो जल्द साम्हूं ईंदो। गज़ा में 2023 खां जारी ज़ुल्म जो सिलसिलो हाणे बंदि थियणु घुरिजे। कश्मीर मसइले जे हवाले सां बि जनरल असेंबली जे फोरम ते भरपूर आवाज़ उथारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो लंडन में पाकिस्तानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। संदसि हमला हित हक़ जी जंग में फील्ड मार्शल जी अॻुवाणी में तारीख़ी कामयाबी माणी। पाक फ़ौज भारत खे जेको सबक़ सेखारियो सदाईं यादि रखंदो। गॾियल क़ौमनि में पाणी जे मामले ते बि ॻाल्हायो। दुनिया ॼाणे पड़तो त पाकिस्तान जे एटमी सलाहियत रुॻो दिफ़ाई मक़सदनि लाइ आहे। सऊदी अरब जे दौरे दौरान पाकिस्तान खे तमामु घणी इज़त ॾिनी वई। मुल्की मईशत बुनियादी इस्तेहकाम हासिल करे चुकी आहे। मौसमियाती तब्दीली सबबि हाणोकी ॿोॾि वॾी तबाही मचाई। जस्टिस तारिक जहांगीरी के अदालती कम खां रोकण वारो इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकुम मुअतल। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी आईनी बेंच केस जी ॿुधणी कई। अदालत धुरियुनि ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। पाकिस्तान ऐं IMF विच में कर्ज़ प्रोग्राम लाइ नाड़ेवारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रुग़सैब ऐं IMF जे वफ़द विच में मुलाक़ात। IMF गवर्नेंस एंड करप्शन रिस्क असेसमेंट बाबति अॻिराई रिपोर्ट तलब करे वरिती। ज़रियनि मूजिबि IMF खे करप्शन जी रोकथाम लाइ खयल क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी ऐं तरक़ियाती मनसूबनि में शफ़ाफ़ियत लाइ खयल क़दमनि खां बि आगाह कयो वेंदो। हुकूमत IMF खे गवर्नेंस एंड करप्शन रिस्क असेसमेंट रिपोर्ट में देर बाबति आगाही ॾिनी वेंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेज़ी 100 इंडेक्स 1,63,000 पॉइंट्स जी हद पार करे वियो। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं स्टॉक मार्केट में ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स में 900 पॉइंट्स खां वधीक वाधि इंडेक्स 1,63,536 जे पॉइंट्स ते पहुची वियो। जंग खे रांदि सां ॻंढण मायूसी जो न्याण आहे। PCB चेयरमैन ऐं एशियन क्रिकेट काउंसिल सदर मोहसिन नक़वी जो भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे जवाबु। भारतीय क़यादत तर्फ़ां जंग खे रांदि खेॾण सां ॻंढण ते रदअमल ज़ाहिर कंदे मोहसिन नक़वी चयो त ईअं करणु रांदि जी हक़ीक़ी रूह खे मजरूह करे थो। जेकॾहिं जंग तव्हां जे फ़ख्र जो पैमानो आहे त तारीख़ में भारत खे पाकिस्तान तां शिकस्त मिली आहे ऐं कंहिं क्रिकेट मैच जे नतीजे में इहा हक़ीक़त तब्दील नथी करे सघिजे। मोदी सियासत लाइ क्रिकेट जे स्पिरिट तबाह करे छॾी। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त क्रिकेट जे कल्चर ऐं स्पिरिट खे तबाह करे मोदी पंहिंजी सियासत बचाइण लाइ नंढे खंड में अमन इम्काननि ऐं मसइलनि जे हल लाइ चांसिस ख़तमु करे रहियो आहे। इज़त ईअं बहाल नाहे थींदी। पाक भारत जंग जो स्कोर 6 ॿुड़ी पथर ते लकीर बणिजी वियो आहे। असां त कुझु न पिया कयूं। मोदी भारत ऐं दुनिया ॿिन्ही में ख़्वार थी वियो आहे। सिंध हाई कोर्ट पारां सेवण मां गुम थियल नीगर गुलाम रसूल सहतो खे बाज़ियाब न कराइण ते पुलिस अमलदारनि खे छंड। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सेवण मां गुम थियल नीगर गुलाम रसूल सहतो जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी। नीगर खे बाज़ियाब न कराइण ते अदालत जो पुलिस ते कावड़ जो इज़हार। नीगर जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं जारी आहिनि। पुलिस अमलदारनि जो मौक़िफ़ काग़ज़ न पर नीगर खे पेश कयो वञे ॿी सूरत में सख़्त क़दम खंया वेंदा। सिंध हाई कोर्ट हिंगोरजा बस सां ट्रैक्टर ट्राली बिजलीअ जी तारनि सां टकराइजी वई। हिकु ॼणो फ़ौत ॿ ज़ख़्मी। देहात लिंक रोड ते ट्रैक्टर ट्राली बिजलीअ जी 11,000 वोल्टेज तार सां टकराइजी वई। करंट लॻण सबबि नौजवान जान मोहम्मद फ़ौत, हाजी जहांगीर ऐं फैसल जहांगीर ज़ख़्मी थी विया। नेंदो रूरल हेल्थ सेंटर जे एम्बुलेंस ऐं ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में ज़ख़्मी थियल ड्राइवर कराची अस्पताल में फ़ौतिन जंग ॿ थी वियो। ज़ख़्मी ड्राइवर अब्दुल्ला शाह कराची ट्रामा सेंटर में इलाज वेठो। संदसि इलाज घर पहुचाइण ते कोहराम हादसे जो ज़ख़्मी हसन शाह बि 4 ॾींहं हैदराबाद अस्पताल में फ़ौत थी वियो।
ऐं जोही भरिसां MNV ट्रेन जे साॼे किनारे लॻल घारा बंदि न थिया। पाणी आबादी तरफ़ वधण लॻो। यूसी कमाल खान जे रहवासियुनि जो घारा बंदि न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। नारेबासी ॻोठाणनि जो चवणु आहे त पाणी में चाढ़ खां पोइ पाणी यूसी चीनी ऐं कमाल खान जी आबादी तरफ़ वधी रहियो आहे। पोखाई जो वक़्तु शुरू थी वियो आहे पर ज़मीनूं पाणी में ॿुॾल आहिनि। बिना देरि घारा बंदि कराया वञनि।